अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं दही चिकन पुलाव जी रेसिपी। हीअ चिकन पुलाव ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु ग्राइंडर में असां विझूं था नंढा फोटा 5 अदद, दालचीनी जी स्टिक आहे 1 अदद, बादियान जो गुल आहे 1 अदद, लौंग विझूं था 7 खां 8 अदद, कारा मिर्च आहिनि 20 अदद, साबित ॻाढ़ा मिर्च आहिनि 5 खां 6 अदद, साबित धाणा आहिनि 1 टेबल स्पून, जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं कमाल पट जा पत्ता आहिनि 4 अदद। हाणे इन सभिनी मसालनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं। मसालनि खे सही सां ग्राइंड कयो आहे। हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था ऐं हाणे हिकु पतीले में असां तेल विझूं था 3/4 कप, जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं कटियल बसर विझूं था 2 कप्स। हाणे असां बसर खे तक़रीबन गोल्डन ब्राउन थियण ताईं तेज़ बाहि ते पचाईंदासीं। बसर गोल्डन ब्राउन थी वियो आहे त हाणे विझूं था चिकन 750 ग्राम्स, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1.5 टेबल स्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां चिकन खे पचाईंदासीं जेसि ताईं त चिकन जो रंग तब्दील थी वञे। चिकन जो रंग तब्दील थी वियो आहे त हाणे विझूं था आलू 250 ग्राम्स, लूणु 1 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, ऐं पिसियल मसालो जेको असां पीसे रखियो हुयो ऐं मसालो विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे पाणी विझूं था 1 कप, पाणी विझी मिक्स कयो आहे। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं विझूं था सावा मिर्च 5 खां 6 अदद ऐं चांवर विझूं था 1 किलो। चांवरनि खे असां पहिरियों खां धोई करे 15 खां 20 मिनट्स जे लाइ पिसाए रखियो हुयो। चांवर विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे विझूं था पाणी 4 कप्स, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं दही 350 ग्राम्स, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां एतिरो पचाईंदासीं जेसि ताईं चांवरनि जो पाणी ख़ुश्क थियण लॻे। जी फ्रेंड्स, चांवरनि जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थी वियो आहे त हाणे असां चङी तरह सां चमचो हलाए ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 15 खां 20 मिनट्स जे लाइ बिल्कुलु हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। फ्रेंड्स, असां तक़रीबन 15 खां 20 मिनट्स जे लाइ चांवरनि खे बिल्कुलु हल्की बाहि ते दम ते रखियो आहे ऐं हाणे चांवर बिल्कुलु तयारु थी चुका आहिनि ऐं असांजो मज़ेदार दही चिकन पुलाव बिल्कुलु तयारु थी चुको आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।